my father, tell my father, tell my father, tell my father. अब मामा मौलवी साहब है वो ठीक है मौलवी साहब मुझे पुत्र जनाजो तो पढ़ायो बा मां कौन पढ़ाईंदुमि तुझे पुट जो जनाजो हे तुझो पुट को शराफी ऐं जना खबर हुयो ऐं हे जुआरी हुयो तुझे पुट जो जनाजो मां न पढ़दो को अहिड़ो को गुनाह जो कम न आहे जो हिन शख्स न कयो हुजे खणी वापसि हिन मयत खे हलो रे हलो हितां जंहिं शख्स जो जनाज़ो मौलवी साहब नथो पढ़ाए उन शख्स खे असां कोड़ो छो ॾियूं हलो अब्बा मां हाणे मरण वारो आहियां मां हिकु बुरो इंसान आहियां मां शराबूं पीतुमि जुआ खेॾियुमि को अहिड़ो बुरो कमु न आहे जेको मां न कयो हुजे ऐं कॾहिं बि अलाह जे अॻियां सिर न झुकायुमि छा बाबा अलाह मूंखे माफ़ कंदो मूं जहिड़े बुरे इंसान जो त कोई जनाज़ो पढ़ण बि न ईंदो अब्बा तूं मुंहिंजो हिकु नंढड़ो कमु कंदे जी जी पुट मां छो न कंदुमि पुट तूं मूंखे कमु ॿुधा अब्बा जॾहिं मां मरी वञा न त असांजे ॻोठ में जेको मौलवी साहब आहे न उनखे चवजांइ त मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए छो जो मौलवी साहब जे करे कुझु माण्हू जनाज़े में शरीक थींदा अब्बा तूं मुंहिंजो इहो कमु कंदे न पुट अगर तू दुनिया में सुठा कम करे हा अॼु तुंहिंजो ही असर न थिए हा अरे यार असांखे बि त ॾिस कहिड़े शराफी जे जनाज़े खे कोड़ो पिया ॾियूं छॾ यार हिन शराफी खे हल त हलूं खीर वारे खीर वठूं हली सब्जी वारे को सब्जी वठूं हली हा यार अलाह जा नेक पैदा त इहे आहिनि जेके ग़रीबनि ऐं मिसकिननि जी मदद कंदा आहिनि ऐं ग़रीबनि जो ख़्यालु रखंदा आहिनि जॾहिं बि असां को सामान वठंदा आहियूं न असांखे फ्री में ॾींदा आहिनि हल त हली करे खीर वारे खां खीर था वठूं अदा खीर वारा अब असांखे ॾे बचनि लाइ खीर त खणी वञो बाबा घर हलो रे हलो हितां अॼु खां पोइ तव्हांखे फ्री में खीर न मिलंदो हलो हितां हलो 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 हितां निकिरो निकिरो हलो अरे यार अॼु न खीर वारे खे छा थी वियो आहे अरे यार अॼु मथां में खीर घटि ॾिनो हुजेसि इन जे करे हा यार तूं सही थो चईं ईअं ई हूंदो पोइ हल त हलो सब्जी वारे को सब्जी त वठूं ठीकु आहे यार हल त हलूं अचो बाबा अचो 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 सब्जी ताज़ी 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 सब्जी सही अचो अचो साईं अचो थूम साईं पनी लथी आहे साईं थूम बि जेको आहे ताज़ी आहे सब्जी बि ताज़ी आहे टमाटो बिल्कुलु अचो साईं अस्सलाम वालेकुम साईं अदा सब्जी वारा भाउ तव्हां रोज़ असांखे ॾींदा हो यार फ्री में सब्जी सोचो अॼु बि वठी वञूं बसि वरी पोइ टाइम मिले न मिले महिरबानी करे असांखे सब्जी ॾियो त असां वञी करे जेको घर पहुचाए खाऊं बाबा हलो बाबा हलो हलो अॼु खां पोइ तव्हांजी सब्जी बंदि आहे जेकी तव्हां मुफ़्त में सब्जी वरिती जेतिरो टाइम तव्हां वरितो उहो खोड़ आहे हाणे तव्हांखे सब्जी मुफ़्त में कोन मिलंदी हाणे हलण जी कयो हितां हलो बाबा हलो छो था सब्जी वारा छा थियो अॼु असांखे फ्री में सब्जी छो न मिलंदी असां का ग़लती थी आहे छा बाबा अरे बाबा जेके तव्हांजी सब्जी आहे मूंखे हमरा जेको पैसा ॾींदो हुयो उहो नेक दिन इंसान हिन दुनिया मां लॾे वियो मरी वियो हलो हाणे हितां अरे यार वो अल्लाह जो नेक बंदो केरु हुयो बाबा
जेको असांजी सब्जी जा तव्हांखे पैसा ॾींदो हुयो। अरे वो निभागो उहो ई त अल्लाह जो नेक बंदो हुयो जेको तव्हांखे सब्जी मुफ़्त में वठी ॾींदो, जंहिंजो तव्हां जनाज़ो छॾे आया आहियो। हलो रे हलो हाणे हलो हितां हलो भॼण ई कयो। हलो हलो बाबा हलो हाणे हलो 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 भॼो हितां हलो हलो। तुंहिंजे पुट जो जनाज़ो मां पढ़ाईंदुमां। मौलवी साहब, तव्हां त जनाज़ो पढ़ण खां इनकार करे छॾियो। हा, मां इनकार ज़रूर कयो। जॾहिं वञी मां सुतमि ऐं मूंखे गेबानी आवाज़ आई, मौलवी साहब तूं सुतयो पियो आहे, मुंहिंजे दोस्त जो ॿारु मयत पियो आहे, इन जो जनाज़ो निमाज़ केरु पढ़ाईंदो? हा यार, वाकई अल्लाह जो नेक बंदो हो। हाणे मां पढ़ाईंदुमि हिन जो जनाज़ो। मुंहिंजा भाउ असांखे माफ़ करे छॾ। तूं त अलाह जो हिकु नेक बंदो आहीं। तुंहिंजे करे त असांजे बचनि जो पेट पलंदो हुयो ऐं असां वरी तोखे घटि वधि चयोसीं। मुंहिंजा भाउ असांखे माफ़ करे छॾ। असां ॾींदासीं कुलो हिन जनाज़े खे। खणो बाबा हलो। ॾिसो मुंहिंजा भाइरो, असां केरु थींदा आहियूं कंहिंखे घटि वधि चवण वारा। मुंहिंजो रब त गफ़ूर रहीम आहे। तव्हांजो को हिकिड़ो सुठो कमु मुंहिंजे रब खे वणी वञे न त तव्हांजा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो। इनजे करे ज़िंदगीअ में को सुठो कमु ज़रूर करे वञो जेको तव्हांजे बख़्शिश जो ज़रियो बणिजे। अगरि तव्हांखे असांजो ही मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूर शेयर कजो। महिरबानी।